अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी जेको हाणे किस्ता ईंदियूं असद कुरैशी सां गॾु। असद कुरैशी जा जेका दोस्त हूंदा, जेका असद कुरैशी सां साथ ॾियण वारा माण्हू हूंदा, उहे कहिड़ा हूंदा, उहे वरी कहिड़ा नवां अदाकार इन में एड थिया आहिनि, या वरी मूसा वारा जेको आहे असद कुरैशी जा वञी उतां अॻिते दोस्त थी उन सां गॾु रहंदा, उहा अॼु तव्हांखे अपडेट ॾींदासीं। तव्हांखे बिल्कुलु यकीनन इन ॻाल्हि जो इंतज़ारु हूंदो त जेका असद कुरैशी सां गॾु हूंदा उहे कहिड़ा हूंदा ऐं असद कुरैशी यानी शेर अली सां साथ ॾींदा ऐं नवाब खान सां जेको आहे टकराईंदा। बिल्कुलु दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं असां अॼु तव्हांखे सॼी ॻाल्हि क्लियर करे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजे कम जी हीअ अपडेट आहे ऐं थी सघे त शायदि खुदसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका असद कुरैशी सां नवां एक्टर जेका गॾु हूंदा उन्हनि जा नाला अञा पूरी तरह उन्हनि अनाउंस न आहिनि कया, बाक़ी इहो तव्हांखे असां क्लियर करे ॿुधायूं। जेका असद कुरैशी सां मतिलबु बॉडीगार्ड वग़ैरह हूंदा उहे नवां अदाकार ईंदा, मतिलबु ठीकु आहे। हिन तकरार ड्रामे में इहो पहिरें चकर एड थींदा ऐं जीअं मूसा वारा वग़ैरह वग़ैरह ॿिया आहिनि, इहे दोस्त त हूंदा असद कुरैशी जा, लेकिन उहे माण्हू अलॻि हूंदा। जीअं हाणे अकबर हुयो, सलीम हुयो, सजाल खान जा माण्हू हुया, ठीकु आहे न। अहिड़े हिसाब सां असद कुरैशी सां जीअं असद कुरैशी नई एंट्री कई आहे, उहे बि नवां एक्टर इन में एड कया वेंदा ऐं असद कुरैशी सां गॾु हूंदा। काफ़ी सारा माण्हू उहे तव्हांजे साम्हूं नवां चहिरा तकरार ड्रामे में अचण वारा आहिनि, लेकिन कुझु वक़्तु तव्हांखे इंतज़ारु त करिणो पवंदो। 10 अप्रैल जी जेकी रिकॉर्डिंग शूटिंग हली रही आहे उहा मुकमिल थींदी ऐं पोइ ड्रामो तकरार जॾहिं ॿीहर हली वेंदो, उन में तव्हांखे असद कुरैशी सां गॾु उहे माण्हू नज़र ईंदा। दोस्तों, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।